बिछा में बुनियादी सहूलतुनि जी खोट बाबति टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ JUI जे अॻवाननि पारां शहर जे मुख्य चौराहे तंबूरा चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में सख़्तु नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु असांजो मुतालबो आहे त भिटशा जे अवाम खे अवाउनि जे बुनियादी हुकूकनि खां महरूम कयो पियो वञे। टाउन कमेटी को बि कमु करण लाइ तयारु कोन्हे। जे करायो थो वञे त मनपसंद माण्हुनि जो करायो थो वञे। हता की जमियत उलमा इस्लाम सां इतिहाद बि कयो हुन बुनियाद ते त उनजे वार्डनि जो कमु, वार्ड नंबर 5 जो कमु करायो वेंदो या ॿियनि वार्डनि जो कमु, लेकिन उते कमनि जी हालत आहे त को बि कमु कराए नथो वञे। मजबूर थी अॼु हेॾी गर्मीअ में अवाम निकिती आहे। असांजो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे नज़रदान बंदि कयो, न त हीअ असांजी तहरीक मुल्कगीर तहरीक थी वेंदी। तव्हां ॾिसो भिटशा जे अंदरि अॼु ताईं को बि तरक़ियाती कमु कोन्हे को थियो। जेका बजट अचे थी उहा पाण हड़प कनि था, खाइनि था, लेकिन अवाम खे को बि रिलीफ कोन था ॾियनि। असां हिननि खे ही नंढड़े एहतियाजी सूरत में ॿुधाइण था चाहियूं त जेके मसइला मसाइल आहिनि कॉलोनी जे अंदरि, भिटशा जे अंदरि सभु मसइला हल कया वञनि। जेकॾहिं को मसइलो हल न कयो वियो, ही भिटशा जी जमियत उलमा इस्लाम जी जमायत आहे। इन खां पोइ पूरे ज़िले खे असीं घुराए करे भिटशा जे अंदरि टाउन कमेटी जे ख़िलाफ़ हिकु वॾो एहतजाज कंदासीं। भिटशा जूं बुनियादी जेके हक़ आहिनि, भिटशा खे बुनियादी सहूलतुनि खां महरूम रखियो वियो आहे। पेवर ब्लॉक जेके आहिनि काफ़ी वाइदा कया विया त हेतिरा लख फुट आया आहिनि, हेतिरा लख फुट आया आहिनि, उन्हनि जी का ख़बर ई कोन्हे त उन्हनि मां घटियूं किथे पियूं ठहनि। या गैस जी मद में जेको गैस वारनि खोटिया हुया रस्ता, उन्हनि जी मद में जेके रक़मूं आयूं उहो हिकिड़ो रस्तो बि रिपेयर न थियो आहे। स्ट्रीट लाइट्सूं जेके आहिनि, स्ट्रीट लाइट्स उहे न लॻियूं आहिनि। हेसी ताईं सफ़ाई सुथराई जो निज़ाम धरम भरम लॻो पियो आहे। टाउन जी बजट ख़बर न आहे केॾांहुं पई वञे। शहर जा जेके चूंडियल काउंसलर आहिनि उहे 2-3 दफ़ा जेको आहे सो इहो मुतालबो करे चुका आहिनि त बाबा तरक़ियाती कम कोन्हनि के, केर बि असांजो जेको आहे सो अज़ालो कोन थो करे। जॾहिं तव्हां उन्हनि पंहिंजनि काउंसलरनि खे त तव्हां मथे ते हथु घुमाए तव्हां राज़ी करे था वञो, पर आम आवाम खे तव्हां मथे ते हथु घुमायो, आम आवाम जी तव्हां पर घोर लहो, आम आवाम खे तव्हां कमु करे ॾियो। 2-4 सालनि खां पोइ वरी तव्हांखे वोट वठी होॾे वञिणो आहे। तव्हांजा कूड़ा वाइदा हाणे न हलंदा। महिरबानी करे अॼु भिटशा जो अवाम हिन 50 सेंटीग्रेड जी गर्मी में पंहिंजो हक़ वठणु निकितो आहे ऐं इंशाल्लाह हक़ वठी रहंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।